बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम व्यूज़ टाइम संगत मां आहियां जो मेज़बान महताब अली नूर। अॼु जेका सूरत हाल आहे उन ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इस्लामाबाद जेको आहे उहो अॼु ख़बरुनि जो मर्कज़ बणियल आहे। एहतिजाज बमुक़ाबिला एहतिजाज ऐं धमकी बमुक़ाबिला ललकार जेका आहे उहा अॼु असांखे नज़र अचे पई। PTI जे कारकुननि पारां जॾहिं सिंध हाउस जो घेराव कयो वियो, सिंध हाउस ते चढ़ाई कई वई, त उनखां पोइ पीपल्स पार्टी बि पंहिंजे कारकुननि खे हिदायतूं जारी कयूं त उहे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में PTI जा जेके अॻवान आहिनि, कारकुन आहिनि, उन्हनि जे घरनि ॿाहिरां पुरअमन एहतिजाज कनि। ऐं ॿी जेका सूरत हाल आहे त सिंध में गवर्नर राज लागू करण जे हवाले सां जेके ॻाल्हियूं थियूं या इहो जॾहिं सलाह साम्हूं आई उनखां पोइ इन खे धमकी चऊं या सलाह चऊं, इन सलाह खां पोइ पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे ललकारींदे इहो चयो त सुभाणे खां छो अॼु खां ई जेको आहे सिंध में गवर्नर राज लागू करे ॾेखारियो, त इन जो जवाबु असीं अव्हांखे इस्लामाबाद में अची ॾींदासीं। डफेड़ खां बचण जी जेका वफ़ाक़ी घरू वज़ीर हिन वक़्त ताईं अपील कंदो रहियो ऐं धमकी बि ॾींदो रहियो त जेकॾहिं कंहिं डफेड़ तरफ़ धिकियो इन सिचुएशन खे त उन्हनि खे कुचलियो वेंदो, कंहिंखे बि न छॾींदुसि। अहिड़े क़िस्म जा बयान मुख़्तलिफ़ प्रेस कॉन्फ्रेंसिस में जेके साम्हूं आया उनजी अॼु असांखे अमली तौर ते नफ़ी नज़र आई आहे। ऐं इन अपील जी भञकड़ी जेका आहे उहा हुकुमरान जमात PTI पारां ई कई वई, जॾहिं PTI जे कारकुननि लोटा खणी करे रेड ज़ोन आहे इस्लामाबाद जो, जंहिंमें सिंध हाउस सां गॾोगॾु ॿियनि सूबनि जा हाउसिस बि आहिनि। ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे त सिंध हाउस जे गेट जे बिल्कुलु साम्हूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी रिहाइशगाह बि आहे ऐं रेड ज़ोन जो इलाइक़ो आहे जिते सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु हूंदी आहे। सवाल इहो पैदा थिए थो त रेड ज़ोन में एतिरी सख़्तु सिक्योरिटी जे बावजूदु PTI जा कारकुन लोटा हथनि में खणी करे उते कीअं पहुता, उन्हनि एहतिजाज कीअं कयो ऐं सिंध हाउस जो गेट तोड़े अंदरि दाख़िल बि थी विया। हिन वक़्तु इतला आई आहिनि त वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद इन्हनि विगोडनि ख़िलाफ़ु कार्रवाई जो हुकुम बि ॾेई छॾियो आहे ऐं ॿुधायो इहो वञे त ॿ जेके MNAs आहिनि PTI जा उन्हनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। मजमूई सूरत हाल ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि सियासी कमेटी जेका आहे उनजो इजलास बि थियो आहे। उन में कहिड़ियूं तजवीज़ूं ॾिनियूं वयूं, सदारती ऑर्डिनेंस आणण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं गॾोगॾु क़ानूनी कार्रवाई जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जा पैनलिस्ट जेके आहिनि इन प्रोग्राम में उन्हनि जो तारुफ़ अव्हां सां कराईंदो हलां। जमील अहमद ख़ान साहिबु आहिनि, इनाम भट्टी साहिबु, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहिबु ऐं अमर सिंधू साहिबु हिन प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम ऐं वेलकम चऊं था अव्हां सभिनी खे। जमील अहमद ख़ान साहिबु, अव्हां खां शुरूआति कयूं था। अॼु जी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो, ख़ासि तौर ते एहतिजाज बमुक़ाबिला एहतिजाज ऐं धमकी बमुक़ाबिला ललकार जो जेको सिलसिलो आहे उहो अमली तौर ते अॼु खां शुरू थींदे नज़र अचे पियो। छिकताण जेका आहे उहा पैदा थी वई आहे इस्लामाबाद में। मां इहो पियो चवणु चाहियां त ही ॻाल्हि त पहिरियां उन्हनि ॼाणाए छॾी न सिंध हाउस वारनि ऐं जेके सिंध जा हिते कैबिनेट मेंबर्स ऐं ॿिया जेके पार्लियामेंटेरियंस उन्हनि चई छॾियो त इहो हमिलो कंदा, छो जो उन्हनि खे इन ॻाल्हि जी वासमा मिली वई। इन करे त उन हमले जी हाणे नोयत जी ज़ाहिर आहे उन वक़्तु ख़बर न हुई। हाणे जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त इस्लामाबाद रेड ज़ोन ऐं बिल्कुलु सिंध हाउस जे साम्हूं सब सुप्रीम कोर्ट जा चीफ जस्टिस सूदो उते रहनि था पिया, ॿिया हाउसिस बि ऐं चाढ़ी आहे पूरी सिंध हाउस पूरी चाढ़ी आहे, जेको रोड तां माण्हू वेंदो आहे उते ऐं उते ॿ टे बैरियर बि आहिनि ऐं उन में जेको आहे बिल्कुलु उन्हनि खे एतिरी आज़ादी हुई त वञी ऐं पोइ गेट खे तोड़े सघनि। उन वक़्त ताईं पुलिस खे काई ख़बर ई न, इस्लामाबाद पुलिस खे, ऐं गेट खे तोड़े अंदरि बि वञनि। ऐं हीअ त मां सम्झां थो पियो त बुर्दबारी आहे त इमीडिएट रिएक्शन सिंध हाउस पुलिस जेका आहे उन न कई ऐं आख़िर में उनखे करिणो पियो, उन्हनि खे कढणो पियो। पर मां सम्झां थो पियो त जेके इहे 2 MNA बि हुया ऐं जेके PTI जा वर्कर जिन्हनि खे आशीर्वाद लॻे भई आशीर्वाद न हुजे हा त पुलिस जे टोटल 2-3 डज़न माण्हू हुया उन्हनि खे आराम सां बिल्कुलु डिस्पर्स उते रोड ते ई करे वैगननि में विहारे थाणे ते पहुचाए छॾिना। पर इहा ॻाल्हि थी न, तंहिंजो इशारो मिले थो पियो। पर इहा ॻाल्हि आहे ख़तरनाक इन लिहाज़ सां आहे त हीअ त हाणे नंढो ट्रेलर आहे न। इहो ट्रेलर जीअं वधंदो वेंदो त पोइ शेख रशीद वारी ॻाल्हि मूंखे यादि थी अचे त जंहिंमें पोइ 10 सालनि लाइ पोइ विसारे छॾियो, पोइ इहे ॻाल्हियूं सभु, पोइ ॿियो को मामिलो न अची वञे। जे इहा ॻाल्हि मार धाड़ वारो सिलसिलो थियो ऐं खून ख़राबे वार ताईं ॻाल्हि पहुती, छो जो इहा आम्हूं साम्हूं ईंदा, इहे हरकतूं साम्हूं शुरू थींदियूं त पोइ ज़ाहिर आहे ॿिन्हिनि साइडनि तां पोइ माण्हुनि जो लश्कर ते अची वेंदो न, ऐं जे अची वेंदो त पोइ ज़ाहिर विढ़ंदा बि ऐं हू बि कंदा। त उन लिहाज़ सां हिकिड़ी तरफ़ पासे ते ही, ॿिए पासे ते क़ानूनी तौर ते
उहे अहिड़ो कमु करणु था चाहिनि हाणे PTI वारा, जेके माण्हू कंफ्यूजन में जेके कंदा आहिनि त सुप्रीम कोर्ट खे रेफरेंस था मोकिलनि अंडर आर्टिकल 186 ऐं उन में उहे पुछणु था चाहिनि त माना फ्यूचरिस्टिक सवाल था कनि त जे MNA जेके आहिनि उहे हॉर्स ट्रेडिंग में अलाए कहिड़ो उन्हनि में कई हूंदी, हॉर्स ट्रेडिंग हिन मुल्क में थींदी रही आहे, असांखे ख़बर न आहे। जे PTI वारनि वटि उन्हनि वटि का वीडियो रिकॉर्डिंग आहे ऐं किथां उन्हनि को कन्फेशनल रिकॉर्डिंग करे वरिती आहे, कन्फेशनल स्टेटमेंट कराए वरिती आहे, अदालत में सबूत ॾेई था सघनि। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त अंडर आर्टिकल 186 मूंखे त लॻे थो पियो त इहो नोटिस बि इशू न थींदो ऐं इहा पिटिशन एक्सेप्ट बि न थींदी, जंहिं माहौल में इहा पिटिशन ऐं जंहिं नियत सां इहा पिटिशन ॾिनी थी वञे। मिसाल तौर ते 2 क्वेश्चन पुछण था चाहिनि त डिस्क्वालिफिकेशन जेके असां कंदासूं इहे छा लाइफ टाइम थींदी? हाणे इहो सुवाल कयो अथनि ऐं जेके इन्हनि हॉर्स ट्रेडिंग थिए थी पई इन जे करे डिस्क्वालिफिकेशन ऐं छा उहो लाइफ टाइम थींदी, इहो सुवाल पुछियो अथनि अंडर आर्टिकल 186 पिटिशन जे थ्रू। हाणे इहो सुवाल लॻे इहो थो ऐं पोइ उन ई साह में चवे थो पियो फवाद चौधरी त ही जेके आहिनि असां स्पीकर उहो शायदि इंतज़ार करे जेसीं ताईं सुप्रीम कोर्ट जो जवाबु न अची वञे। माना ही को हाणे नॉन एंगल मूंखे नज़र थो अचे त शायदि उहो को बहानो तलाश था करणु चाहिनि त नो कॉन्फिडेंस मूव थोरो टरी पवे ऐं कोई माण्हुनि खे परचाए वठनि या ॿियो को माहौल क्रिएट करे वठनि। पर लॻे इहो थो पियो त इहे जेके बि टैक्टिस कनि था पिया आख़िरी वक़्तनि में, इहे टैक्टिस एतिरो इन्हनि खे उहो पबंदा न ऐं अल्टीमेटली नुक़सानु थींदो मुल्क जो जे इहा ॻाल्हि वधी वई ऐं इहा टैक्टिस बि कमु न कंदी, इन्हनि जे हथ बि का शइ न ईंदी। पर अपोज़िशन अञा ताईं फुल उमेद में आहे ऐं शेख रशीद तो चवे थो पियो त अदम एतमाद जेको आहे उहो मतां अदम इस्तेहकाम में न थी वञे ऐं उन चई छॾियो आहे त अदम इस्तेहकाम थियो त 10 सालनि लाइ तव्हां हुकूमत विसारे छॾियो। बेतमादी जे अचण खां पहिरियां खां वठी मुख़्तलिफ़ प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद इन तरफ़ इशारो कंदो रहियो ऐं चवंदो रहियो त ईअं न थिए त बेतमादी रिथ खां सवाइ कुझु ॿियो निकिरी अचे, दमादम मस्त कलंदर थींदो या को सरप्राइज़ बि अची सघे थो। अव्हां इहो पॉइंट रेस कयो त शायदि सूरत हाल इन तरफ़ वधी पई। इनाम भट्टी साहिबु, अव्हांखे छा पियो लॻे अॼु जेका छिक ताण अमली तौर ते ऐं ऑन ग्राउंड असांखे नज़र आई आहे, रेड ज़ोन में जेको कुझु थी रहियो आहे, उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? सूरत हाल वाक़ई बि शेख रशीद जेको इशारो कंदो रहियो आहे त पोइ दमादम मस्त कलंदर थींदो, या ईअं न थिए त सभिनी खे वरी 10 सालनि लाइ विसरी वञे त का जमहूरियत बि हुई मुल्क में? इन तरफ़ ॾिसो पिया सूरत हाल खे अव्हां बि? महताब आऊं पहिरें ॾींहं खां वठी जॾहिं खां वठी करे ही ऑपोजिशन जो इन तरह सां मूव थियो हो, अदम इस्तेहकाम जी शुरूआत सम्झो जहिड़ो उतां खां वठी शुरू थी चुकी। छाकाणि त ॿई जेके जमायतूं जेके एस्टेब्लिशमेंट जिन खे मुसलसिल इन्हनि ते चार्जिस लॻाईंदी रही आहे, हुकूमतूं उन्हनि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि में उन्हनि खे हुकूमतुनि तां हटाईंदा बि रहिया आहिनि, पर अचानक जेॾी महिल हिकिड़ो अहिड़ो इशारो मिली वञे ऐं उहे इहा दावा करणु शुरू कनि त उन्हनि वटि एतिरो नंबर गेम एतिरी आहे उन्हनि जी जो मौजूदा हुकूमत खे हटाए सघनि था, त उहो मुंहिंजो हमेशह इहो रहियो त जेतिरे ताईं आशीर्वाद जिन जो आहे उन्हनि खे उहे गो हेड नथा ॾियनि तेसिताईं इहो मुमकिन कोन्हे। ऐं ॿियो त ही अदम एतमाद जी जेका वोटिंग आहे उन में मेन रोल जेको आहे उहे सरकार जे पुराणियुनि इतिहादी जमायतुनि, ऐं पुराणियुनि इन करे थो चवां जो हिन वक़्त ताईं काफ़ी क़दुरु उहे वाज़े थी चुकियूं आहिनि त उहे हींअर मौजूदा सरकार सां मौजूदु न आहिनि, यानी क्यू लीग हुजे या बाप हुजे या MKM हुजे, त उहे जेॾी महिल पंहिंजो मुंहुं मोड़नि था त तॾहिं उन्हनि ते वधीक इन्हिसार करे सघिजे थो त उन्हनि खे किथां न किथां इहो इशारो हूंदो। हाणे अचूं था इन मामले ते त छा वाक़ई इहा सूरत हाल जेका ख़राबी तरफ़ वधी रही आहे उनजो नतीजो को अहिड़ो निकिरी सघे थो जो ईंदड़ कंहिं वॾे ड्रिघे मुदे जे लाइ जमहूरियत डीरेल थी वञे? त आउं सम्झां थो इन जी घणी ज़िम्मेवारी सरकारी धुर ते थिए थी त उहा बजाए उनखे कंहिं पंहिंजे जेको आहे सो अफ़वाम व तफ़हीम सां ऐं पुरअमन तरीक़े सां उनखे जेकॾहिं खणी वञे, जेकॾहिं उनखे यकीन आहे त हुननि सां गॾु पंहिंजो इतिहादी धुरियूं बि बीठल आहिनि ऐं उन्हनि जा जेकॾहिं वोटर जेके संदन नुमाइंदा आहिनि, जेके संदन टिकेटुनि ते आयल आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं स्पीकर जॾहिं अंदरि हू उन्हनि खे चवंदा त केरु जेको आहे सो वोट हिन तरफ़ ॾिए थो, केरु हुन तरफ़ ॾिए थो, ऐं उन में जेकॾहिं कोई वाज़े तौर ते फ्लोर क्रॉसिंग करे थो त उहो आइन जे आर्टिकल तहत उन्हनि खे इलेक्शन कमीशन में मोकिले DC
कराए सघे थो, त इन में हुकूमत खे मुंहिंजे ख़्याल में इन प्रोसेस में वञणु खपे हा, बजाए इन जे जो उनखे टकराव वारे पासे जेको खणी विया, जंहिंमें सभ खां पहिरीं त जेको टकराव आयो न उहो हुकूमती धुर जे तरफ़ां 28 तारीख़ ते 27 तारीख़ ते जलसे जो ऐलान करणु। त आउं सम्झां थो जॾहिं हुकुमरान जमायत बजाए उनखे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस मूव खे हाउस जे अंदरि फेस करण जे उनखे पाण स्ट्रीट्स ते खणी ईंदी, त ज़ाहिर आहे ऑपोजिशन जूं जमायतूं त अॻुवाट ई हुननि वटि रस्तो ई ॿियो कोन्हे सवाइ इन जे जो हू रोडनि ते निकिरी अचनि, त हुननि वटि बि इहो ई रस्तो हो त हू बि रोडनि ते अचनि। ऐं जॾहिं रोडनि ते अचण वारी सियासत थींदी त आउं सम्झां थो हुकुमरान जमायत उनखे फेस न करे सघंदी ऐं उन जो लामहाला तौर ते पावर जेको आहे ॿी कंहिं टी धुर खे पंहिंजो शो करिणो पवंदो, जेका मुल्क जे अंदरि अदम इस्तेहकाम खे इस्तेहकाम में तब्दील करे सघे। छाकाणि त जॾहिं बि विगोड़ जी सूरत हाल पैदा थींदी या का बि अहिड़ी सूरत हाल पैदा थींदी जंहिंमें हिकिड़ी अनसर्टेनिटी क्रिएट थींदी, जंहिंमें हिकिड़ो इहो अंदेशो थी पए त मुल्क में कहिड़ी बि ख़तरनाक सूरत हाल थी सघे थी, जंहिंमें बिलख़ुसूस सरकारी धुर ऐं अपोजिशन जूं धुरियूं जॾहिं रोडनि ते हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थियनि त उते पोइ कंहिं टी धुर खे मुदाख़लत करण जे लाइ जवाज़ मिली वञे थो। त आउं सम्झां थो कंडीशन्स इन तरफ़ वधनि पियूं। ही जेका हाणे सूरत हाल थी आहे, जेका लोटा खणी सिंध हाउस जे ॿाहिरों जेकॾहिं मुज़ाहिरा थींदा त उनखे बि कहिड़ी नज़र सां ॾिठो वेंदो, उनखे बि यकीनी तौर ते सरकारी धुर ते या जवाबदारी थिए थी त उन समूरे मामले खे कानूनी तरह फेस कनि न। मिसाल तौर ते जेकॾहिं कंहिं माण्हू खे ज़ोरी ज़बरदस्ती खणी वञी सिंध हाउस में बंदि कयो वियो आहे त उनजे लाइ बि हिकिड़ो लीगल जेको आहे सो फ्रेम ऑफ वर्क आहे त तव्हां उन्हनि खे कीअं बाज़ियाब कराए सघो था। कोर्ट जे थ्रू तव्हां कोर्ट खे वञी करे इस्लामाबाद हाई कोर्ट खे अप्रोच करे सघो था त हिकिड़नि माण्हुनि खे सिंध हुकूमत अगवा करे सिंध हाउस में खणी वञी विहारियो आहे। अच्छा, तोड़े जो इहो फ़ैसिलो थियो अॼु इनाम भट्टी साहब, तोड़े जो इहो अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो अॼु थियो इमरान ख़ान जी सरबराही में जेको इजलास थियो सियासी कमेटी जो, पर उन खां पहिरियां ई असांखे छिकतान जेका आहे उहा इस्लामाबाद में नज़र आई आहे ऐं अव्हांखे सूरत हाल जेका आहे उन मां ईअं लॻे थो त टीं धुर जेका आहे उहा इन सॼी सूरत हाल में फ़ाइदो वठी सघे थी। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब खां बि मौक़िफ़ वठूं। डॉक्टर साहब, अव्हांखे कीअं पियो लॻे जीअं इनाम भट्टी साहब चयो या डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब जो मौक़िफ़ आहे या तर्ज़ियो त जेकॾहिं सूरत हाल लफेट तरफ़ वधी ऐं अञा वधीक ख़राबु थी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे टीं धुर खे विच में अचिणो पवंदो। अव्हांखे बि ईअं ई लॻे थो। हिते वरी हिकिड़ो ॿियो सुवालु पैदा थिए थो त जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल पैदा थी वई त पोइ टीं धुर जेका बाअसर धुर आहे उन पारां न्यूट्रल हुअण जो जेको बाज़ाब्ता ऐलान कयो वियो प्रेस कॉन्फ्रेंस जे थ्रू, पोइ उन न्यूट्रल हुजण ते बि त सुवाल पैदा थींदा ऐं आङुरियूं खजंदियूं। ॾाढो ठीकु सुवालु आहे इहो। हिन वक़्तु इन फ्रेम में इहो जेको तव्हांजो सुवालु आहे इहो तमामु वॾे पैमाने ते उथी आयो आहे। हिकिड़ो इहो हो त भई न्यूट्रल आहे एम्पायर जी, पर हिते लॻे थो त अॼु जेका सूरत हाल आहे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वॾी सूरत हाल आहे। PTI जी जेका मतिलबु आहे त जेको कॉन्फिडेंस लेवल आहे उन मां लॻे इहो थो पियो त एम्पायर जेके ओपिनियंस आहिनि एस्टेब्लिशमेंट में उहे 2 आहिनि, हिकिड़ो न आहे जी। ऐं उन्हनि 2 ओपिनियन में हिकिड़ो न्यूट्रल आहे ऐं हिकिड़ो अञा ताईं इमरान ख़ान PTI जी सपोर्ट में आहे। ऐं उहो जेको ओपिनियन जो मसइलो आहे उहो मसइलो हिन वक़्तु बि इमरान ख़ान खे कंहिं तरीक़े सां सपोर्ट करे रहियो आहे। हाणे ॾिसण में इहो थो अचे पियो त इमरान ख़ान इन कॉन्फ्लिक्ट वारी सूरत हाल में अचणु चाहे थो। कॉन्फ्लिक्ट में अची कॉन्स्टिट्यूशन क्राइसिस पैदा थियनि, कोर्ट जे ज़रिए उनजी इंटरप्रिटेशन में कुझु ॾींहं गेन कजनि ऐं ॿियो त डैमेज प्रिवेंशन ते वञिजे। इमरान ख़ान मतिलबु जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन क्राइसिस थियनि था ऐं असां इहो ऐलान कयो आहे त माण्हू आणींदासीं त इन सॼे जो जेको कैओटिक सिचुएशन थींदी उन में फ़ाइदो हुकूमत खे थियणो आहे। इहा कुझु एक्सटेंशन थींदियूं, कुझु नेगोसिएशन थींदियूं, कुझु ॻाल्हियूं थी सघंदियूं, विच में धुरियूं अची सघंदियूं ऐं कुझु न कुझु अॻियां एक्सटेंड थी सघंदियूं शयूं जंहिंमें बहितरी जी का तवक़ो थी सघे थी। बजाए इन जे जो जीअं माज़ी जूं जेके हुकूमतूं रहियूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु जॾहिं अदम एतमाद या उन ख़िलाफ़ु घेराव थियो आहे त उहे ख़ामोशी सां हलियूं वयूं आहिनि। इमरान ख़ान ॿियो रस्तो थियो आहे ऐं इहो रस्तो पाकिस्तान में प्रेसिडेंट कोन्हे को। मां सम्झां थो त इन जो नतीजा ख़राब थी सघंदा जेकर इहा सपोर्ट ईअं बरक़रार रहे थी त इहा नतीजा इहा कैओटिक सिचुएशन थींदी ऐं पोइ हिकिड़े कॉन्स्टिट्यूशन क्राइसिस खां वधी ऐं मुल्क में खाना जंगी वारी सूरत हाल ॾांहुं वधी सघे थी सूरत हाल। ऐं यकीनन अहिड़ी सूरत हाल जेकॾहिं वधे थी सियासी तौर ते जॾहिं मामला तमामु घणा वधी वञनि त पोइ टीं धुरी अचण जो इम्कान चिटो ऐं वाज़े आहे ऐं पोइ हिकिड़ी जस्टिफिकेशन ठही सघे थी पई। मां ईअं नथो चवां त हिन वक़्तु को अहिड़े क़िस्म जी
माइंड सेट मौजूदु आहे त बाबा न करिणो इहो कमु आहे, पर हीअ जेके क्राइसिस आहिनि न, क्राइसिस इन ब्रूइंग आहिनि न, इहे क्राइसिस ओॾांहुं वठी वञी सघनि था पिया। इन करे जेकॾहिं इम्पार्शल आहे एम्पायर त उन्हनि खे इहो करिणो पवंदो त इमरान ख़ान खे पंहिंजी नंबर गेम खे बहितर करण ते ज़ोर ॾियणो पवंदो, पार्लियामेंट जा रस्ता खोलाइणा पवंदा ऐं इहो इंश्योर करिणो पवंदो त पार्लियामेंट पंहिंजे फुल स्विंग में, पंहिंजे फुल मूड में, पंहिंजे आबोताब फुल रेस्पेक्ट सां पंहिंजे सेशन में अचे ऐं पोइ उनजो जेको आउटकम आहे उहो आउटकम मुल्क खे मतिलबु अॻियां वधी खणी वञे, पर ईअं नज़र न अची रहियो आहे। सो मां सम्झां थो त इहा सूरत हाल त पैदा थी रही आहे। मिसाल तौर ते इहो जेका ॻाल्हि आहे त सिंध में जेका गवर्नर राज वारी ॻाल्हि आहे, इहा उन माइंड सेट जी पैदावार आहे जेका पैदावार जेका सपोर्ट में आहे इमरान ख़ान खे, जेके चवनि था त भई कुझु बि थिए पर मतिलबु गिव अप न आहे करिणो। जी सही। अव्हां खे ईअं पियो लॻे त सूरत हाल हिन तरफ़ वञे तीअं छिकताण जेका आहे उहा वधंदी त अव्हां जी बि इहा ई राय आहे त पोइ टीं धुर जेका आहे उनखे फ़ाइदो पई सघे थो। पर अव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त इन सूरत हाल खां पोइ या इन सूरत हाल जे विच में अव्हां ॾाढो इम्पोर्टेंट हिकिड़ो पॉइंट ॾिनो त पोइ जेके ताक़तवर धुरियूं आहिनि, पावरफुल धुरियूं, उन्हनि खे कुझु गारंटीज़ जेके आहे उहे ॾियणियूं पवंदियूं या उहे गारंटीज़ ॾेई करे शायदि सूरत हाल ते ज़ाब्तो आणे वठनि। इन ते बि अव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अमर सिंधू साहिबा खां पुछूं पिया। अमर साहिबा, अव्हां खे कीअं पियो लॻे मौजूदा सूरत हाल खे ॾिसंदे तोड़े जो डफेड़ तरफ़ वधण खां रोकण जी अपील जेके आहिनि उहा हुकूमती धुर पारां ई कई वई ऐं मुखालिफ़ धुर जूं जमातूं चवनि पियूं त असां पुरअमन नमूने सां इमरान ख़ान खे नो कॉन्फिडेंस मूव जे ज़रिए हटाईंदासीं, को बि गैर आइनी क़दम न खणंदासीं, पर PTI पारां ई अॼु इन जी भञकड़ी कई वई, जेको कुझु असां इस्लामाबाद में ॾिसूं पिया। सभ खां पहिरीं त इहो आहे असांखे ॾिसणु खपे त माज़ी जे हुकूमतनि नो कॉन्फिडेंस जी मूव खे, तोड़े जे वज़ीर आज़म खे घर मोकिलण जी मूव खे कीअं जेका असां हिकिड़ी शाइस्तगी वारे अंदाज़ में उनखे सियासी तौर सां जेको असां डील कयो आहे। ख़ासि तौर ते मुंहिंजो चूं निकाला वारी GT रोड तां जेॾी महिल नवाज़ शरीफ़ पंहिंजो एहतजाजी जेका असां तौर ते वापसि लाहौर आयो त तव्हांखे यादि आहे त हुन GT रोड चूंडियो त इहो थी सघे पियो त हू GT रोड वारे पंहिंजे सफ़र खे तवील करे आहे ऐं जेको एंटायर एस्टाब्लिशमेंट या एंटायर जेको रिएक्शन पैदा पियो थिए हिकिड़े सगारनि धुरनि लाइ, उनखे मिनिमाइज़ करण जे लाइ उहो हिन पंहिंजो सफ़र मुख़्तसर कयो, हिकिड़े 2 ॾींहंनि में ई जेको असां अची घर भेड़ो थियो। उनखां हटी करे मां तव्हांजो ध्यानु छिकाइणु चाहियां त ट्रंप जॾहिं व्हाइट हाउस छॾियो हुयो तॾहिं ट्रंप व्हाइट हाउस कीअं छॾियो हुयो, थोरा उहे सीन यादि कयो ऐं इहो यादि ॾियारींदी हलां त ख़ासि तौर ते ख़ान साहब जीअं पावर में आयो ऐं जेका उनजी ज़बान रही ऐं हाणे तोड़ी जेका इख़लाक़ खां किरियल ॿोली ऐं गैर सियासी गैर इख़लाक़ी जेका सियासत वारो तरीक़ेकार हुन एज़ अ प्राइम मिनिस्टर अख्तियार कयो, छाकाणि त जलसनि ऐं जुलूसनि में त इहो ठीकु आहे, पर वंस जॾहिं पोज़ीशन हिकिड़ी वज़ीर आज़म जो उहिदो संभालबो आहे तेॾी महिल हुन जा हिकिड़ियूं ख़ासि रिस्पॉन्सिबिलिटीज़ ईंदियूं आहिनि, पर उन वक़्तु ताईं इनखे जेका असां जेका ॿोली ॻाल्हाई पई वई ऐं उहा जेका ख़ासि तौर हिकिड़े माहौल सियासी माहौल में सगारनि दुरनि जे या एस्टेब्लिशमेंट जे फ़ाइदे में हुई, तेसि ताईं उनखे टॉलरेट कयो वियो ऐं उनखे इन क़िस्म जी सियासत खे पाकिस्तान जे अंदरि न रुगो वेलकम कयो वियो, पर उनखे तव्हां ॾिसो था त उनखे अवामी सपोर्ट हासिल रही। मां अञा बि सम्झां थी त ही ॿाहिरि निकिरण खां पोइ बि जेका असां शायदि ट्रंप वांगुरु एतिरो तकिड़ो इरिलेवेंट न थिए, तकिड़ो घर न वेहे, ही जहिड़े तरीक़े सां ट्रंप व्हाइट हाउस खे जेको बाक़ाइदा हमिलो करायो त हिन जी तयारी, हिन जी जेका असां माइंड सेट ऐं हिन जी जेका लेवल आहे, जेका ख़ासि तौर ते जेका ज़हनी कैफ़ियत अथसि, उहा अहिड़ी ई फाशिस्ट तरीक़नि ते बीठल आहे जो ही पंहिंजे लेखे में उन हद ताईं ज़रूरु वेंदो जंहिंमें जेका असां मारण कुटण त परे जी ॻाल्हि आहे, व्हाइट हाउस ते हमिलो थियो, ख़ुदा न ख़ासिता सुभाणे
जेका असां सिंध हाउस त परे जी ॻाल्हि आहे, ही जेका पार्लियामेंट ते बि हिन जा कारकुन या हिन जा माण्हू उन क़िस्म जो हमिलो करण जी हमिलो बि करे वठनि त मूंखे उन मां को बरीद कोन्हे त ही इन क़िस्म जी जेका असां टेंडेंसी रखे थो। सवाल इहो आहे त जेका असां जेके सरकारियूं धुरियूं आहिनि या एस्टेब्लिशमेंट आहे या जेको जंहिं ते हक़ीक़ी तौर ते रियासत जे अंदरि जेको इन इंतशार खे बचाइण जी जो पावर आहे उहो डायरेक्टली पावर जे वसीले इनखे रोकींदो या ॿिया तरीक़ा थी सघंदा। ॾिसो, अगरि जेकॾहिं ही डिज़ाइन मुताबिक़ कोन्हे ऐं जेका असां हक़ीक़ी तौर ते ही शख़्स ॾिखी में पइजी रहियो आहे त हुनखे जान छॾाइण जा खोड़ सारा ॿिया तरीक़ा थी सघनि था पावर में अचण खां सवाइ ऐं रियासती इंतशार पैदा करण खां सवाइ। असां वटि हिकु दफ़ो न पर हिक खां घणा दफ़ा जेका असां सुप्रीम कोर्ट अदालत इन में जेका असां इंटरवेन कई आहे अहिड़नि मामलनि जे अंदरि, उन जी इंटरवेंशन सां इन हालत खे जीअं इस्लामाबाद जी जेका असां अदालत जे पारां बि हिकु क़िस्म जा जेके असां वाज़े अहकामात अचनि था पिया। जेकॾहिं इंतज़ामी तौर ते ही शख़्स जेको हिन वक़्तु अञा ताईं प्राइम मिनिस्टर हूंदे अपोजिशन वारो बि न, बल्कि मां इहो चवंदो त हिकिड़ो फाशिस्ट उन वारो रोल अदा करे रहियो आहे, उनखे हक़ीक़ी तौर ते जेकॾहिं उहा इंतज़ामिया हुन सां साथ ख़ासि तौर ते अमर साहिबा, ख़ासि तौर ते गुज़िरियल जेको सुप्रीम कोर्ट जे जजिस पारां वाज़े कयो वियो त जेकॾहिं सूरत हाल ख़राब थी त उनजी ज़िम्मेवारी वफ़ाक़ी हुकूमत ते हूंदी या वफ़ाक़ी घरू वज़ीर ते हूंदी। अदालतुनि जी मुंहिंजो माना इहो ई चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं इंतज़ामिया हाणे जेका असां हिते फ़ैसिलो करणु हूंदो त इंतज़ामिया कंहिंजे अंडर कंट्रोल आहे। प्राइम मिनिस्टर जा अहकामात मञण लाइ तयारु आहे या न तयारु आहे। तव्हांखे यादि ॾियारिजे भई जेका असां 5 जुलाई वारो प्राइम मिनिस्टर वारो त जेॾी महिल घर टिपी अचनि था मार्शल लॉ लागू थी वञे थो या उन खां पोइ वारा जेके आहिनि इवन जेका असां जेके प्राइम मिनिस्टर लथा आहिनि त इंतज़ामिया उनजो मञण खां इनकार करे सघे थी। मञणो हिकिड़ो वाक़ियो माना तव्हांखे ॿुधायां त जेको किले वारो वाक़ियो हुयो मोहतरमा जे दौर में, ओॾी महिल एंटी इस्टेब्लिशमेंट माना जेका उनजे ख़िलाफ़ जेका मोहतरमा जे ख़िलाफ़ हेतिरो जेको आहे सो हुयो त उन टाइम ते विफ़ाक़ी इदारनि रेंजर्स बशमूल ॿियनि जेका असां इंटरवेन करण खां इनकार कयो हुयो, जंहिं ते सिंध पुलिस खे उन इस्तेमालु कयो हुयो ऐं सिंध पुलिस जे इस्तेमालु करण ते ई उन ते चार्ज ठही हुई त मोहतरमा जेका असां एग्रेशन ॾेखारी आहे ऐं उन मामले में त इहो का एॾी वॾी ॻाल्हि कान्हे त जेका इंतज़ामिया आहे उहा माना मिसाल जे तौर ते हींअर अचे पियो त रेंजर्स ऐं मुख़्तलिफ़ जेके असां फ्रंटियर कोर जा दस्ता जेकॾहिं इस्लामाबाद जो संभाले वठनि था इंतज़ाम, त मां नथी सम्झां त उनखे बि कंट्रोल करणु ॾुखियो हूंदो। पर ॿिए तरफ़ उहा लेवल ज़रूरु ॾिसणु खपे त ही प्राइम मिनिस्टर जे उहिदे ते वेठे जहिड़े तरीक़े सां कल्ह मीडिया में हिन जा वज़ीर जहिड़ी ॿोली ॻाल्हाए रहिया आहिनि, मां सम्झां थी त हिनखे मथां शटअप कॉल वञणु खपे। उन हद ताईं पहुचण खां पहिरीं जेका संभालण जो बि न हुजे, छाकाणि त ॾिसो डैमेज जेकॾहिं वंश थींदो कहिड़ी जेका उनखे टी कुवत अचे थी या नथी अचे, जेको डैमेज आहे उहो डैमेज बायोलेटरल आहे ॿिन्ही तरफ़नि खां, माना जेका असां कोलेटरल थींदो ऐं ॿिन्ही तरफ़नि खां थींदो। डैमेज जेका आहे उनजी शुरूआति असां ॾिसूं पिया अहमद सिंधू साहिब इस्लामाबाद में जेको कुझु थिए पियो। जमील अहमद ख़ान साहब, अवां बि ईअं पिया सम्झो त क़ौम जेका आहे हिकु भेरो ॿीहर पार्लियामेंट या PTV ते हमले वारा नज़ारा जेका आहे उहा ॾिसंदी, छाकाणि त जिन ॿिनि PTI जे MNAs खे गिरफ़्तार कयो वियो सिंध हाउस ते चढ़ाई करण खां पोइ, उन्हनि मां हिकु जेको MNA आहे उनजो इहो चवणु आहे त हे त ट्रेलर आहे, ये तो ट्रेलर है, फिल्म अभी बाक़ी है। अव्हांखे बि लॻे थो जीअं मां पहिरियां चयो त ही ट्रेलर आहे ऐं लॻे थो त सूरत हाल अञा वधीक ख़राब थींदी? मां पहिरें सेगमेंट में इहा ई ॻाल्हि ट्रेलर वारी ॻाल्हि कई। मूंखे ख़बर न हुई त उहो MNA जेको आहे उहो बि इहा ॻाल्हि तस्दीक करे छॾंदो, पर जेके लॻे पियो जेको मंज़रनामो उन में ॾिसो, जॾहिं बि असां कॉन्स्टिट्यूशनल या एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल एफर्ट्स या एक्टिविटीज़ कंदासीं त उनजो रिएक्शन थींदो ऐं उनजो टेलर वधंदो। जेको टेलर हाणे आहे ज़ाहिर आहे वधंदो रहंदो जेसीं ताईं हुकूमत वक़्तु जेका आहे
हू वरी कॉन्स्टिट्यूशनल लेवल ते शयुनि खे हलणु ॾे। ऐं जे नथा हलणु ॾियनि, को बहानो था ठाहिनि त असां रेफरेंस कंदासूं, असां लोटा खणी ईंदासूं, असां इन्हनि खे बजाए कढंदासूं, त दोज़ उहे सभु अनकॉन्स्टिट्यूशनल थी पवंदा ऐं उनजो रिएक्शन थींदो। बि ईअं पियो लॻे जेकॾहिं टीं धुर इंटरवीन कंदी त पोइ वरी उनजे न्यूट्रल थियण जो जेको सुवाल आहे या आङुरियूं खजंदियूं, जीअं मां डॉक्टर रफ़ीक चांडियो साहिब खां इहो सुवाल कयो हुयो, पोइ उनजो छा थींदो डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु? न ॾिसो, असांखे स्टेट जेका आहे न, स्टेट जी रिस्पॉन्सिबिलिटी त इंस्टीट्यूशन्स ते आहे। जेॾी महिल डिस्टेबलाइज़ेशन शुरू थींदी, हिक ॿिए जे गिची में पवंदा इहे, त उन में ज़ाहिर आहे स्टेट इंस्टीट्यूशन खे अचिणो पवंदो न। पहिरियां बि इहे सिनारियो थींदा रहिया आहिनि पाकिस्तान में। हिकिड़ी अहिड़ी फिज़ा ठहंदी, हिकिड़ो अहिड़ो माहौल ठहंदो जंहिंमें को जवाज़, केॾी महिल त ख़ैर को जवाज़ बि न हूंदो, पर अक्सर को जवाज़ कढी वेंदा। टीं धुर जेकी आहे, टीं धुर उनखे फ़क़ति क़ौम नथी ॾिसे, उनखे इंटरनेशनली बि ॾिसनि था पिया माण्हू। ऐं इन वक़्तु जीअं अॼु फॉरेन मिनिस्टर उन चयो त अपोज़िशन खे ख़बर आहे त छा थो थिए। अपोज़िशन इन वक़्तु मुल्क कहिड़ी मुसीबत में आहे, कहिड़े मामलनि में आया। उन फॉरेन मिनिस्टर हवालो ॾिनो त अफ़गानिस्तान में ॾिसो कहिड़ी सूरत हाल लॻी पई आहे, यूक्रेन जे करे यूरोप में कहिड़ी सूरत हाल लॻी पई आहे, इन्फ्लेशन पाकिस्तान ऐं दुनिया में कहिड़ी लॻी पई आहे, मिज़ाइल असां ते कीअं अची किरियो आहे इंडिया जो। इन्हनि सभिनीनि खे उन गॾाए हयो आहे उन्हनि अपोज़िशन ते। इहे सभु ॻाल्हियूं त पहिरियां बि हुयूं, फ़क़ति मिज़ाइल जे। इन जो मतिलबु छा थियो त अपोज़िशन कॉन्स्टिट्यूशनल जेके उन्हनि जो हक़ आहे उन मां हथु कढी वञनि। ज़ाहिर कॉन्स्टिट्यूशनल हक़ आहे उन्हनि खे। हाणे इहे फैक्टर्स पहिरियां बि हुया, हाणे बि आहे, त पोइ एमरजेंसी लॻाए छॾनि मुल्क में। एमरजेंसी लॻाए छॾींदा त पोइ ॻाल्हि त ख़तमु थी वेंदी। एमरजेंसी वारा फैक्टर त आहिनि न, कंट्री कंहिं वार में त नाहे ॿिए कंहिं कंट्री सां। इहे जेके फैक्टर्स आहिनि, इहे दुनिया लाइ सभु फैक्टर्स आहिनि। त चवण जो मक़सदु फ़क़ति इहो आहे त ही माहौल जे थोरो बि कानून ऐं आइन खां हटिंदा, जीअं अॼु इन्हनि कयो आहे। ऐं जेकी गिरफ़्तारी ॿिनि महीननि जी छा आहे, सुभाणे ॾिसजो आज़ादु थी वेंदा। छो जो इन में 448 जो कलम लॻंदो आहे, उहो बेलेबल आहे। थाणे में वञी बेल कराए मोटी ईंदा हिन में। इन ते कहिड़ो को दहशतगर्दी जो इल्ज़ाम को लॻाईंदा इहे, या को टेररिस्ट कोर्ट में इन्हनि खे मोकिलींदा, त सुभाणे वापसि मोटी ईंदा, वरी बच मिलंदी। छो जो इन्हनि खे आशीर्वाद जेॾी महिल आहे त जिन्हनि आशीर्वाद ॾिनी आहे, त उहे गारंटर बि आहिनि न इन्हनि खे। हाणे हिते हीरो आहिनि उन्हनि जा, ऐं इहे हीरो ॿिया बि माण्हू कोशिशि कंदा PTI जा, त उहे बि हीरो थियनि, हीरो थी ॾेखारनि इन्हनि खे। ऐं उन लिहाज़ सां पोइ ॿी धुर जेका आहे उहा आराम सां विहंदी ते न। उन चयो आहे शैला रज़ा त असां कुझु चूड़ियूं त न आहियूं असां पातल असांखे, जे असां कुझु रिएक्ट न कंदासीं। उन पंहिंजे इंटरव्यू में चयो आहे। ऐं इहा ॻाल्हि हिकिड़ी हक़ीक़त बि आहे। माना क्लैश जेॾी महिल थींदो ऐं मेजर पार्टीज़ जो क्लैश थींदो, कहिड़े बि लेवल जो क्लैश जे थियो, त उन में ज़ाहिर टीं धुर जेका आहे उहा स्टेट जे एसेट्स खे बचाईंदी, स्टेट खे नुक़सान खे बचाईंदी स्टेट जे, ऐं उहा अची वेंदी उन मामले में। उते जेको बि उनजो हाल पहिरियां थींदो रहियो आहे, उहो हाल हाणे बि थी थो सघे उन मामले में। ठीकु आहे। ये मंज़रनामो को ठीक नथो मंज़रनामो साम्हूं मंज़रनामो अव्हांखे सही न पियो लॻे। ऐं इनाम भट्टी साहब, जीअं उर्दू जो हिकिड़ो शेर आहे या मुहावरो आहे त हम तो डूबेंगे सनम तुमको भी ले डूबेंगे। त अहिड़े क़िस्म जी सूरत हाल हाणे अव्हां ॾिसो पिया अमली तौर ते, त जेकॾहिं मां न त तव्हां बि न, इमरान ख़ान जी जेका ॿोली असांखे एतिरनि ॾींहंनि खां नज़र अचे पई, उन जी शुरूआति थी आहे। हिकु इहो इन ते क्विकली पंहिंजो मौक़िफ़ ॾिजो। ऐं ॿियो त अमर सिंधू साहिब जेका ॻाल्हि कई त ॿिया बि तरीक़ा थी सघनि था इमरान ख़ान खे हटाइण जे हवाले सां, या मुल्क में सूरत हाल खे बहितर करण जे लाइ। उन्हनि अदालतुनि जो हवालो ॾिनो त अदालतूं इन में पंहिंजो किरदारु अदा करे सघनि थियूं। मूंखे महताब शुरू खां इहो लॻंदो त इमरान ख़ान जंहिं क़िस्म जी टेम्परामेंट रखे थो, जंहिं क़िस्म जी हुनजी ॿोली, बॉडी लैंग्वेज, पॉलिटिक्स में हुन जंहिं क़िस्म जी रविश रवा रखी, उन मां इहो लॻंदो त हिकिड़ो अहिड़ो ॿारु आहे जेको कॾहिं बि किन मामलनि ते संजीदगी सां सोचे ऐं उन्हनि खां अॻिते वधण जी सलाहियत रखण जे बजाए चिड़ण ऐं उन खां पोइ उन ते अञा वधीक तेज़ी सां रिएक्ट करणु, ऐं रिएक्ट करण खां पोइ को बि अहिड़ो क़दम खणणु जेको अञा वधीक डैमेज जेको आहे सो करे, उहो इन क़िस्म जी जेका आहे सा हालांकि क्रिकेट जो हवालो ॾींदो आहे इनाम भट्टी साहब, माफ़ कजो इंटरप्ट थो कयां तव्हांखे। क्रिकेट जो हवालो ॾींदो आहे हमेशह इमरान ख़ान, त क्रिकेट में त इन्हनि ॿिन्ही शयुनि जो ख़ासि तौर ते चिड़ण जो ऐं बख़ील थियण जो को कॉन्सेप्ट ई न आहे। क्रिकेट में त कूल रही करे जेको आहे खेॾणो पवंदो आहे। महताब
महताब इमरान खान जे कैप्टन वारे ज़माने में संदसि जेके गॾु उन जी टीम जा मेंबर हूंदा उन्हनि जी हमेशह इहा ई शिकायत रहंदी त हिन जो टेम्परामेंट जेको आहे उहो इन क़िस्म जो न आहे। जेकॾहिं तव्हांखे यादि हूंदो जावेद मियांदाद जो बि उन ते हिकिड़ो दफ़ो इंटरव्यू अची चुको आहे, ॿियनि केतिरनि जा ई उन मामले ते अची चुका आहिनि त उनजो टेम्परामेंट उन वक़्तु बि इन क़िस्म जो हूंदो हो। ऐं ॿी जेका हुनजी हमेशह हूंदी हुई त टीम में सिर्फ़ु सेल्फ क्रेडिट ते वधीक फोकस रहंदो हो, यानी स्कोर खां पोइ विकेट्स खां पोइ जेका बि मामिलो थिए थो हुन में संदसि जेका कारकर्दगी आहे उहा कीअं बीहंदी हू उन ते फोकस रहियो। जॾहिं त टीम में गॾियल टीम जे क्रेडिट खे हू कॾहिं बि शेयर करण जो न रहियो क़ाइल। त हींअर बि आउं सम्झां थो ही जेका पॉलिटिक्स आहे ऐं ख़ासि करे जेका पार्लियामानी जमहूरी सियासत आहे उन में मुल्क जे हिसाब सां गॾियल क्रेडिट खणणो पवंदो आहे, गॾियल तौर ते अॻिते वधणो पवंदो आहे। त हींअर जेका सूरत-हाल जुड़े पई ही उनखे अञा वधीक ख़राब करण जे लाइ का बि कसर न छॾींदो, छाकाणि त पहिरियों ई जीअं मूं चयो न त जॾहिं अदम एतमाद जी रिथ पेश थी त उन वक़्तु हिकिड़ो जेको सीज़न पॉलिटिशियन हूंदो आहे उहो हाउस जो अंदरि वेही करे इंतज़ारु कंदो आहे त हाणे अंदरि उहा मूव छा जी इनाम भट्टी साहब ॿियो ख़ामोशी सां पंहिंजे वोटर्स ते कमु करणु शुरू कंदो आहे। त हिननि बजाए ख़ामोशी सां पंहिंजे वोटर्स ते कमु करणु, पंहिंजे इतिहादियुनि खे सेट करण जे बजाए रद्द अमल खां जेको कमु वठणु शुरू कयो उन्हनि ॾींहों ॾींहुं कमु ख़राबु कयो, जंहिंमें हिकिड़ो वॾो तव्हां रद्द अमल ॾिठो हूंदो, हिकिड़ी शइ डिस्क्लोज़ थी त मुनिस इलाही खे गिरफ़्तार करण जे लाइ रिथाबंदी कई वई। हाणे सम्झो त जेकॾहिं तव्हां इतिहादी ठीकु आहे इनाम भट्टी साहब टाइम जेको आहे उहो थोरो घटि आहे रफ़ीक चांडियो साहब खां बंदी करे वरी ॿियूं ख़बरूं इहे आयूं त संदसि पार बंदी जी इनाम भट्टी साहब महिरबानी अवांजी। रफ़ीक चांडियो साहब अवांजो कंक्लूजन रिमार्क्स अवांजा छा हूंदा हिन सूरत हाल में? जीअं इनाम भट्टी साहब चवनि पिया त या त वेही करे मसइला जेके आहिनि उहे हल करणा पवंदा, न त सूरत हाल वाक़ई बि बदतर थींदी पई वञे, ॾफेड़ तरफ़ वञे पई। जमील अहमद ख़ान साहब जो इहो बि चवणु आहे, अमर सिंधू साहिबा जो चवणो त अदालतुनि खे इन मामले में पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। सम्झो पिया त अदालतूं विच में ईंदियूं या बेतमादी रिथ जो इंतज़ारु थींदो? रफ़ीक चांडियो साहब हा ॿी जेका सूरत हाल अॼोकी सूरत हाल खे तव्हांखे नज़र रखणो पवंदो। अॼु जेका तकरीर आहे पंहिंजो मुराद सईद जी उन में हाणे हिकिड़ी ॿिनि शयुनि ॾे माना हिकिड़ो त नामूस रिसालत जी ॻाल्हि कई वई आहे ऐं ॿियो त इस्लाम जो फोबिया खे कीअं इमरान खान बचायो आहे। इमरान खान खे इस्लामिक जेका दुनिया आहे उन्हनि जो लीडर करे पेश कयो पियो वञे। सो मां चवंदो त इहा जेका सूरत हाल आहे इहा ॿुधाए थी त कहिड़ो माइंड सेट आहे। मिसाल तौर ते सुभाणे जेकॾहिं एहतजाज वधनि पीपल्स पार्टी मुस्लिम लीग वारा बि अहिड़े क़िस्म जे कंहिं अमल ते अचनि त पोइ थी सघे थो तहरीक लबैक पाकिस्तान उहे बि माना चवनि त बाबा हे जीअं नामूस रिसालत ऐं उनखे उनजा प्रोटेक्टर आहिनि इन करे असां काहे पऊं। इहा सूरत हाल हिकिड़ी खाना जंगी तरफ़ ईंदे नज़र अची रही आहे। असां ॿ ॾींहं अॻु हिन प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई आहे त भई हीअ सूरत हाल माना अहिड़ी क्योटिक सिचुएशन न वधी सघे थी छो त मुख़्तलिफ़ एक्टर आहिनि। इन करे इहो तमामु ज़रूरी आहे हिननि जे लाइ सभिनी जे लाइ त इनखे रोकनि। इनखे हर क़िस्म जी इस्टेब्लिशमेंट जो रोल आहे तमामु वॾो। इस्टेब्लिशमेंट खे हिकिड़ो मुअसिर रोल अदा करणु खपे ऐं पाकिस्तान में इहे हालतुनि जो मुतमिन नथो थी सघे। पाकिस्तान जा हालात निहायत ख़राबु आहिनि, इन करे इहे तमाशबीनी कंहिंखे बि सूट नथी करे। जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब अवांजी वॾी महिरबानी। अमर साहिबा अवांजा कंक्लूजन रिमार्क्स जेके आहिनि उहे छा हूंदा? जीअं अवां ज़िक्र कयो ऐं कोट कयो अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे जंहिं लॉन्ग मार्च जे दौरान कारकुननि खे मोबिलाइज़ कंदे मुसलसल ख़िताब दौरान इहो चवंदो रहियो त जेको मां अव्हांखे चवंदुसि अव्हां उहो कंदव, मुंहिंजे हुकूमत अमल दरामद कंदव, मूंसां गॾु आहियो। पावर शो जेको आहे उहो वज़ीर आज़म अॻूणे नवाज़ शरीफ़ पारां पेश कयो वियो ऐं उनखां पोइ वज़ीर आज़म जेको आहे अॻूणो नवाज़ शरीफ़ उहो परॾे हलियो वियो हुयो। इमरान ख़ान जी सूरत हाल में कुझु अहिड़ी ॾिसो था 27 तारीख़ ते जेको जलसे जी ॻाल्हि कई वई आहे मिलियन मार्च जी, उन में अहिड़े क़िस्म जूं के ॻाल्हियूं साम्हूं अची सघनि थियूं या पावर शो करण खां पोइ के मुतालबा इमरान ख़ान जा अची सघंदा साम्हूं?
ठीकु आहे। अमर साहिब असां सां हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते न आहिनि। अव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब अव्हां पंहिंजो तर्जुमो पेश कयो। इनाम भट्टी साहब अव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर रफ़ीक चांडो साहब अव्हां अहम ॻाल्हि ॿोल कई, अव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि जी मजमूई तौर ते राय इहा आहे त जेका सूरत हाल हिन वक़्तु असांखे इस्लामाबाद में नज़र अचे पई ऐं गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी लॻी ईअं ई रहियो त इमरान ख़ान जो जेको टोन आहे, जेका ॿोलियूं इस्तेमालु कंदो रहियो, उन जा वज़ीर इस्तेमालु कंदा रहिया, उन्हनि जी अमली तौर ते शुरूआति जेका आहे उहा इस्लामाबाद में थी चुकी आहे। अमली मुज़ाहिरो जेको आहे उहो कयो वियो आहे ऐं इन जो फ़ाइदो जेको आहे नई अपोज़िशन खे थींदो ऐं नई हुकुमरान धुर खे थींदो। अहिड़ी सूरत हाल जेकॾहिं ख़राबु थी ऐं अञा बि इन में का बहितरी नज़र न आई त पोइ मजबूरन चऊं या कंहिं बहाने सां टी जेका धुर आहे, पावरफुल धुर, उहा शायदि इंटरवीन करे, मुदाख़लत करे, उन खां पोइ वरी सूरत हाल जेका आहे अञा कंहिं ॿिए तरफ़ वेंदे नज़र अची रही आहे। अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान महताब अली नूर खे ॾींदा इजाज़त। ईंदड़ प्रोग्राम में मुलाक़ात थींदी।